الحمد لله نحمده ونستعينه ونستغفره ونؤمن به ونتوكل عليه ونعوذ بالله من شرور أنفسنا ومن سيئات أعمالنا من يهده الله فلا مضل له ومن يضلل فلا هادي له ونشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له ونشهد أن محمدا عبده ورسوله أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم قد جاءكم من الله نور وكتاب مبين صدق الله مولانا العلي العظيم إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما اللهم صل على سيدنا ومولانا حبيبنا محمد وآله وأصحابه أجمعين علماء کرام ऐ मुझा प्यारा दोस्तों बुजुर्गों भाइयों अल्लाह जा लख शुक्राना जे रब करीम असां खे मीलाद पाक जी इन सोहणी महफिल में हाज़िरी जी तौफीक ॾिनी सुभान अल्लाह जिते मीलाद पाक जी महफिल थींदी आहे उते अल्लाह जे रहमतुनि जी बारिश वसंदी आहे सुभान अल्लाह एड़ी महफिल में अचण वारा मल्हाइण वारा अल्लाह ताला जल शान जे नेमतुनि जा हक़दार बणजी वेंदा आहिनि सुभान अल्लाह मदीने वारे साईं जो ज़िक्र मीलाद पाक जी महफिल या के बख़्त वारन के नसीब थी सुभान अल्लाह के मानू मीलाद मल्हाइण के बिदअत नाजायज माज़अल्लाह शिर्क सरन का पर मीलाद जी महफिल मल्हाइण न बिदअत न शिर्क न नाजायज़ ई बाइस बरकत बाइस सवाब सालिह अमल सुभान अल्लाह एड़ी महफिल में अचण वारो अल्लाह जे रहमत मां झोलियूं भरे मोटंदो आहे सुभान अल्लाह छो त मदीने वारे साईं जो ज़िक्र में अॼु तव्हां रेडी ॻोठ में न मल्हायो आहे पर दुनिया में जेतिरा बि अंबिया किराम आया हर नबी जे ज़बान ते मदीने वारे जी तारीफ़ हुई सुभान अल्लाह के पैगंबर पंहिंजी कौम खे जॾहिं वाइज़ नसीहत तकरीर ऐं तबलीग पे कई त उन सां गॾु ज़िक्र मुस्तफ़ा बि ज़रूर पे कई सुभान अल्लाह अजीज़ान मोहतरम हज़रत उमर बिन ख़त्ताब रज़ी अल्लाह ताला अन्हु मदीने वाले साईं जो ॿियो नंबर ख़लीफ़ो आहे उन खां रिवायत आहे ऐं हीअ हदीस मुस्तदरक हाकिम जे अंदर इमाम हाकिम रिवायत आंदी आहे अमीरुल मोमिनीन सय्यदना उमर फारूक रज़ी अल्लाह ताला अन्हु जो रिवायत फरमाए त जॾहिं हज़रत सय्यदना आदम अलैहिस्सलाम खां वो दाने वारो मामलो थी पियो हुयो रब फरमायो वाला तक़रबा हाज़िही शजरा हिन वण जे वेझो न वञो पर दाणो खाधई अल्लाह तबारक व तआला जल शानहू फरमायो तो जॾहिं मूं तोखे मना कयो हो तो छो दाणो खाधो
इन गाल के अल्लाह ताला मुआफ़ कयो, गिरफ्त कई। वो क़ाल या रब्बी अस्अलुका बिहक़्क़ि मुहम्मद, मुंहिंजा मौला तोखे अर्ज़ थो कयां मिठे मुहम्मद जे सदके ही जेका मूंखां लग़्ज़श थी वई आहे तो छॾियो, पर मां कमु करे वेठुसि। मौला तोखे वास्तो थो विझां मुहम्मद मीर जो। ए मुंहिंजा करीम रब पंहिंजे हबीब जे सदके लमा गफ़रत ली, मुंहिंजा मौला मूंखे बख़्श कर। अल्लाह ताला हूअं ई ॿुधण वारो आहे, पर मदीने वारे जो वसीलो विझी को अर्ज़ कजे त या दुआ रद न थींदी। जिथे जमात आहे तव्हां वारा सुभान अल्लाह नथा चओ, समुंड जी हवा टारे छॾियो आहे। सभई सुभान अल्लाह। मदीने वारे जो दीदार कराईंदो, ख़ुदा कदो हड़ई मदीने ॾींदो। अल्लाह के दरबार से अर्ज़ कयो त मौला मोहम्मद करीम जे सदके के माफ़ी दे। रब्बे कायनात फरमायो या आदम कैफ अरफ़त मुहम्मदन, ए आदम तो मोहम्मद के कीअं सुञातो, किथों सुञातो, कीअं तोखे ख़बर पई जो महबूब जो तो वसीलो वठी मूंखे अर्ज़ कयो आहे। वलम अख़लुक़हु, अञा त मूं उनखे पैदा ई न कयो आहे, अञा उनजी वजूद मुबारक जो मीलाद थियो ई नाहे। अॻवाट तोखे कीअं ख़बर पई जो त मुंहिंजे महबूब जो वसीलो वरितो आहे। सुभान अल्लाह। क़ाल या रब्बी लिअन्नक लमा ख़लक़तनी बियदिक ونفخت في من روحك, अर्ज़ कई मुंहिंजा मौला जॾहिं तो मूंखे पैदा कयो पंहिंजे कुदरत वारे हथनि सां, मुंहिंजे मिटीअ खे ॻोयो ऐं तो मुंहिंजे वजूद में रूह फूकियो। रफ़अतु रअसी, जेॾी महिल मुंहिंजे वजूद में साह पियो मथे कयो, मथे निहारियो फरअयतु अला कवाइमिल अर्श मक्तूबन ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह। सुभान अल्लाह। जेॾी महिल में साह पियो पहिरीं नज़र मथे खयमि अल्लाह जो अर्श नज़र आयो। जेॾी महिल अर्श मुअल्ला ते ॾिठुमि त अर्श जे कुंभरनि ते, अर्श जे दरवाज़नि ते तो रब जे नाले सां गॾु मोहम्मद मुस्तफ़ा जो नालो लिखियल ॾिठो। समझो त मोहम्मद जी का ज़ात आला ऐं बाला ज़ात जो नालो रब पंहिंजे नाले सां गॾु अर्श ते लिखायो। चओ सल्लल्लाहु मुंहिंजा मौला जॾहिं अर्श ते तुंहिंजे नाले सां गॾु मोहम्मद जो नालो लिखियल ॾिठुमि, सम्झुमि त इहा ज़ात तोखे सभिनी खां वधीक प्यारी आहे। अहब्बुल ख़ल्क़ इलैक
वधीक पूरी मखलूकात में सब का वधीक तोखे प्यारो इहो महबूब आ जो नालो अर्श जे कुंभरन ते तो लिखायो तॾहिं मूं इन महबूब जो वसीलो वठी अर्ज़ कयो फ़क़ाल अल्लाह सदक़त या आदम रब फरमायो से आदम तो सच चयो बेशक पूरी कायनात में जे मूंखे प्यारी ज़ात आ त मोहम्मद करीम या आदम इन्नहु लउहिब्बुल ख़ल्क़ इलैया ए आदम मोहम्मद मुस्तफा मुखे सारी मखलूक में सपनी का वधीक प्यारो उदुनी बिहक़ी फ़क़द ग़फ़रतु लक ए आदम तो मोहम्मद जो वसीलो वठी दुआ घुरिया मूं तुझी दुआ कबूल करे छड़ी तुझी मग़फ़िरत करे छड़ी माफ़ी ॾेई छड़ी जो तो वसीलो अहिड़ी ज़ात जो वरितो वलौला मुहम्मदुन मा ख़लक़तुका ए आदम जे मोहम्मद मुस्तफा के पैदा न कया तो आदम खे ही न ख़लक़या ए आदम जेकॾहिं तुंहिंजी तख़लीक़ जो सबब हुआ त मुंहिंजो महबूब मोहम्मद करीम हिन जो मतलब इहो त अञा हुज़ूर जो मीलाद न थियो आहे अञा ॿार रबीउल अव्वल आई नाहे अञा रबीउल अव्वल जो महीनो न आयो आहे पर मोहम्मद मुस्तफा जी तख़लीक़ अॻ में थी चुकी आहे मदीने वारे जो ज़िक्र अॻ में थी रहियो आहे मुस्तफा जो नालो अर्श ते अॻ में लिखजी वियो आदम जे ज़बान ते मुंहिंजे सुहिणे नबी जो ज़िक्र अॻ में जारी आहे पोइ जीअं आदम खां पोइ आदम जो औलाद पैदा थींदो वियो हर नबीअ जे ज़बान ते मुंहिंजे दिल पर मोहम्मद जो ज़िक्र जारी सल्लल्लाहु अलैहि या साईं फरमाइनि था अल्लाह तो फरमाए जेका ॻाल्हि हुज़ूर फरमाइनि ऐं चवनि त अल्लाह हीअं चयो आहे इनखे सॾिबो आहे हदीस क़ुदसी अल्लाह जो फरमान जे क़ुरान रब जो कलाम आहे तीअं हदीस क़ुदसी बि रब कायनात जो कलाम आहे रब तो फरमाए कंज़न मख़फ़ियन फ़अरदतु अन उअरफ़ा रब फरमायो त मां अल्लाह हिकिड़ो लिकल खज़ानो हुयुसि ऊंचो खज़ानो हुयुसि कंहिंखे मुंहिंजी ख़बर न हुई त अल्लाह केरु आहे अल्लाह जी इज़्ज़त छा आहे अल्लाह जी अज़मत छा आहे रब जो शान छा आहे कंहिंखे ख़बर न हुई फ़अरदतु अन उअरफ़ा पोइ मूं इरादो कयो त मुंहिंजी सुञाण थिए मुंहिंजी सुञाण पैदा थिए फ़ख़लक़तुल ख़ल्क़ फ़ख़लक़तु मुहम्मदा पंहिंजे महबूब मोहम्मद के ख़ल्क़ियो त मुस्तफा करीम मूं रब जी सुञाण दुनिया वारनि खे
ध्यान करियो। सुभान अल्लाह। अल्लाह ताला कायनात के पैदा कयो, मखलूकात के पैदा कयो, छो पैदा कई, मकसद केड़ो। मिसाल तमा हिकड़ो बेड़ो कायो था, बेड़ो काहे समुद्र में वञो था, मकसद तांजो छा है? शिकार कंदासी, रोजी हासिल कंदासी, माहीगीरी कंदासी, 5 रुपया मिलंदा, पंजे बच्चन जो गुज़र कंदासी, पोयो कंदासी, हलाल खातो खाईंदासी। तव्हां हेॾी महिनत करे बेड़ी मोकिलियो था, उन्हें ते महीनो लगी वञे थो, विच समुद्र में तूफाननि जा ख़ौफ़ आहिनि, हवाउनि जा डप आहिनि, पर तव्हां छाजे लाइ बेड़ी खे रवानो कंदा आहियो? तव्हांजो ज़रूर को मक़सद, बिना मक़सद जे को बि कमु न थींदो आहे। तव्हां घर ठाहियो था, ज़रूर को मक़सद आहे। घर ठाहियां, इन में सियारे जे सीअ खां लिकंदुसि, उन्हारे जे गर्मी खां बचंदुसि, मींहं में पाण लिकाईंदुसि, बचण जे लाइ अछो खपे। मुंहिंजा दोस्त घर ठाहींदा आहियो, को मक़सद आहे। मुंहिंजा दोस्त को बि कमु करण जे लाइ को न को गर्ज़, मतिलब, मक़सद ज़रूर हूंदो आहे। अल्लाह तो फरमाए त हीअ सॼी काइनात मूं पैदा कई, उनजो गर्ज़, मक़सद, मतिलब हुयो त मूं रब जी सुञाण थिए। मुंहिंजी ख़ल्क़ पैदा थिए जेका मूं रब खे सुञाणे, मुंहिंजो नालो वठे, मुंहिंजो ज़िक्र करे, मुंहिंजे अॻियां नमाज़ पढ़े, मुंहिंजे हुज़ूर में सजदा करे। अहिड़ी मख़लूक पैदा कयां जेका मूं रब खे सुञाण वारी हुजे। साईं फरमाइनि था, अल्लाह फरमायो त ख़ल्क़ खे पैदा करण, रब पंहिंजी सुञाण पैदा करण जे लाइ। पर ख़ल्क़ खे छो पैदा कयो, कीअं पैदा कयो? फ़ख़लक़्तु मुहम्मदा, साईं फरमाइनि था त मूं सभ खां अव्वल मुहम्मद मुस्तफ़ा खे पैदा कयो। सुञाणे, मां उन्हें खे सुञाणे। दुनिया वारनि खे मुंहिंजी सुञाण ॾींदो त मुंहिंजो महबूब मोहम्मद। ॻाल्हि सम्झ में आई? जॾहिं अल्लाह ताला रूहनि खे पैदा कयो न, वादी नामान जे अंदरि, मके ऐं अरफात जे विच में हिकिड़ी वादी आहे जंहिंजो नालो आहे वादी नामान। मां उहा वादी ॾिसी आयो आहियां। हज़रत आदम अलैहिस्सलाम ॾिठो। हज़रत आदम अलैहिस्सलाम अल्लाह ताला उनजे पुश्त ते, पुठीअ ते हथ लॻायो। क़यामत ताईं जेकी बि आदम जो औलाद थियणो हुयो, हड़ई ज़ाहिर जेके रूह पैदा थियणा हुया न, उहे हड़ई ज़ाहिर थी विया। अल्लाह ताला जल्ल शानो उन्हनि खां पुछो, ए इंसानो अलस्तु बिरब्बिकुम, छा मां तव्हांजो रब आहियां? ॿुधायो, मां तव्हांजो रब आहियां। नबियनि जा रूह हुया, वलियनि जा रूह हुया, सिद्दीक़नि जा रूह हुया, वकीलनि, वज़ीरनि, दानाउनि, बादशाहनि जा, पूरी इंसान ज़ात जा रूह मौजूद हुया। रब फरमायो त ॿुधायो तव्हांजो रब आया या न? सम्झो था ॻाल्हि खे? रूहनि खां रब पुछो त मां तव्हांजो रब आहियां या न? हड़ई चुप। हिकिड़े रूह न ॻाल्हायो, कंहिं न जवाबु ॾिनो त तूं रब सॼो आहीं या न आहीं, कंहिं न ॻाल्हायो। उन्हनि खे ख़बर न हुई त अल्लाह जेको सुवाल कयो उनजो जवाबु कहिड़ो, छा चयो, वर्दी कहिड़ी। सब रूह चुप हुया। आदम खां वठी ईसा रूहुल्लाह ताईं 1.25 लाख नबियनि जा रूह भी मौजूद हुया। तुंहिंजा सारी इंसान ज़ात जा रूह मौजूद हुया। के वर्दी न ॾिनी, के न ॻाल्हायो, पर सब खां अव्वल मुंहिंजे मिठे मोहम्मद जो रूह ॻाल्हायो।
तू मुझो रब आही तू असांजो रब आही हबीब ने ॻाल्हायो त हरमी रूहन चयो कालू भला हा हा रब तू असांजो पालनहार आही मालूम छो त सभिनी जो उस्ताद नबियन जो उस्ताद वलियन जो उस्ताद सभिनी खे रब जी सुञाण ॾियारण वारो मदीने वारो साईं अल्लाह जो पुछो त कंहिंखे ख़बर न हुई छा जवाब ॾियूं कहिड़ी बंदी ॾियूं पोइ जवाब सेखारियो रब जी तौहीद सेखारी रब जी उलूहियत जो इकरार सेखारियो त मदीने वारे ताजदार सेखारियो जो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैहि या हबीब अल्लाह सुभान अल्लाह मालूम छो त मदीने वारो साईं सारी कायनात जो उस्ताद सुभान अल्लाह नबियन जो भी इमाम वलियन जो भी इमाम मदीने वाले साईं के रब सारी कायनात जे तखलीक जो बायस बढ़ायो हुजूर जे सदके रब इंसान के जिन मलाइका फलक अर्श कुर्सियों जो कुछ पैदा थियो मदीने वाले जे सदके हजरत अब्दुल्लाह बिन अब्बास का रिवायत है अन्ना रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम قال अतानी जिब्रील फकाल या मुहम्मद इन्नल्लाह यकूल लौलाक मा खलक़तुल जन्नत व लौलाक मा खलक़तुन नार तो मुझे महबूब जे तोखे न पैदा कया हां त न जन्नत खलकिया हां न जहन्नम पैदा कया जन्नत पैदा कयो तुझे सदके जहन्नम पैदा कयो तुझे करे छो त जेकी तोखे सुञाणन जेकी तोसां दिल लाइन जेकी तुझी गुलामी कने उन्हनि जे लाइ इनाम खपे जन्नत के पैदा कयो जेकी तोखे न सुञाणे जेकी तुझी बेफरमानी कने जेकी तुझे दीन तुझी सुन्नत तुझी शरीयत के चलने उन्हनि के मारप चाया तो सजा दिया उन्हें सजा जे लाए मूरब जहन्नम कर जन्नत पैदा थी मुस्तफा जे सदके जहन्नम पैदा थियो मुस्तफा जे सदके मुझा दोस्तों जन्नत मिलंदी उन्हनि के जेके मदीने वाले जा फरमा बरदार जो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैहि या हबीब अल्लाह सुने हबीब फरमायो अल्लाह तो फरमाए लौलाक लमा अज़हरतुर रबूबिय्या ये मुझा महबूब जे तोखे पैदा न कया हां न त मां पंहिंजी खुदाई खे ज़ाहिर न कया हुजण पंहिंजो मालिक हुजण पंहिंजो ख़ालिक हुजण जे ज़ाहिर कयो त तो मोहम्मद करीम जे सदके सोना नबी जे तोखे न खलकिया हां त आसमान पैदा कया साईं फरमाइन था रब फरमायो लौलाक या मुहम्मद लमा खलक़तुल कायनात ओ मुझा हबीब जे तोखे न खलकिया हां त कायनात के पैदा न कया हां
महबूब मुझे हिदायत जो खजानो वो खजाइन मारिफती ओ मुझे सुना हबीब मुझे मारिफत मुझे सुजान जो खजानो आही तू मोहम्मद करीम सुभान अल्लाह फजअल फिदन लका मुल्की मिनल अर्श इला मा तहत सरा ओ मुझे महबूब अर्श फवठी करे जमीन जे आखिरी किनारे तहत सरा ताई जेठी भी चौधर तबके ये मुसफ़ तो ता खोल करे में जाप मखलूका या मुझी रजा गोली दिया हर को चंदो रब राजी थे हर को चंदो अल्लाह राजी थे मां अल्लाह चंदो या मोहम्मद राजी सुभान अल्लाह सुभान अल्लाह रेडी बोलचा वालो चंदो रब राजी थे लट बस्ती वालो चंदो अल्लाह राजी थे फेस कानूनी वालो चंदो अल्लाह राजी थे कराची वाला चंदा अल्लाह राजी हुजे कायनात चंदी जिन्न मलाइका इंसान नबी वली सिद्दीक हर को चवे ता अल्लाह राजी थे अल्लाह चवे ता मोहम्मद मिठड़ो सुभान अल्लाह आए शर्फ मुझे सुभान आए ना इज्जत अजमत मदीने जो सल्लल्लाहु मदीने वाले साईं फरमायो जिब्रील मुंड आयो जिब्रील नूरी मलाइकन जो सरदार मदीने वाले साईं दे हुजूर में हाजिर साईं फरमांदा जिब्रील सतई तो ही कोन को पैगाम खणी अज केड़ो पैगाम आंदो थई आसमान ता अज केड़ो हुकुम आंदो थई केड़ी आयत आंदी थई अर्ज के या रसूल अल्लाह कुर्बान वन्या अज पियो को पैगाम खणी न आयो आया रब जी आयत खणी न आयो आया पर अज हिकड़ी हकीकत तवा के बुधायण आयो जिब्रील केड़ी हकीकत बुधायण आयो ही अर्ज करे तो कल्लब तो मशारिकल अर्द व मगारिबहा ओ मुझे सुन हबीब अजमा धरती ते घुम्युस धरती दा ओभर घुम्युस ओलह घुम्युस उत्तर घुम्युस दक्षिण घुम्युस सारी दिसू घुम्युम पूरी धरती घुम्युम मुझे उल्सा धरती ते कायनात में सुनो केरा इखलाकन में आला केरा शान में बाला केरा पूरी रोए जमीन घुम में ओ मुझा महबूबा कल्लब तो मशारिकल अर्द व मगारिबहा फलम अजद रजुलन अफदल मिन मुहम्मदिन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम महबूबा पूरी रुए ज़मीन
असां जहिड़ो हुयो नबी असां वांगुरु हुयो बशर हुयो असां जहिड़ो हुयो हे मुल्ले जो नज़रियो आहे हे मुल्ले जो अक़ीदो आहे हे जिब्रील जो अक़ीदो आहे जे तो या रसूल अल्लाह रोए ज़मीन घुम में पर तो जहिड़ो नज़र ई न आयो कोई मिसल नहीं ढोलण दे कोई मिसल नहीं ढोलण दी चुप कर मेरे अली इथे जा नहीं बोलण दे चुप कर मेरे अली इथे जा नहीं बोलण दे हाणे ॿुधाए त जिब्रील जी ॻाल्हि सची या मुल्ले जी ॻाल्हि सची असांजे दादू जो इलाइक़ो आहे उते हिकिड़ो बुज़ुर्ग थी गुज़रियो आहे सैयद गाजी शाह रहमतुल्लाह अलैह गाजी शाह बुज़ुर्ग अल्लाह जो वली हिकिड़ो ॿाराड़ी जो माण्हू बकिरूं चारींदे साईं गाजी शाह जी दरगाह ते गाजी शाह जी दरगाह ते सेरांदी खां शीशो लॻल हो आईनो दरगाह में शीशा लॻाईंदा आहिनि माण्हू शीशो लॻल हो सो उन धनार जो ॾिठो शीशो हुन ज़िंदगी में करे ॾिठो ई कोन हो आईनो हुन मिस्कीन करे ॾिठो ई कोन हो आईनो जो ॾिठई जिताई सम्झी त गाजी शाह इहो बीठो वार खुलिया पिया हुजसि गोॾे ते गोॾ ॿधल हुजेसि पेर उघाड़ा अखियुनि में बिचूं पियूं हुजनि ॾिसी कंहिंजो गाजी शाह इहो बीठो घणी देर ते यको बि ॾिठई मोटी आयो ज़ाल पुछियुसि त किथे गिया हुई सिरागी जो किथे गिया हुई अकेली गिया हूं गाजी शाह को ॾेखार पीछे गाजी शाह में थई कि हाँ ॾिठो भला कीअं हो गाजी शाह ते मूंखे ॾिठी पियो गाजी शाह अखियुनि में बिचूं पियूं हुअसि मथो इहो वार गिंजड़िया पिया हुअसि गोॾे ते गोॾ ॿधी पई हुअसि कि गाजी शाह खे ॾिसणो थी मूंखे ॾिसी वठो कहिड़ो मांगरो गाजी हाणे हुन मिस्कीन खे ख़बर न हुई गाजी शाह अल्लाह जो वली आहे उन जो शान चाहे इज्जत चाहे अज़मत चाहे बिला तशबीह बिला मिसाल मुंहिंजा दोस्तो मुल्लो जेको चवंदो नबी सां जहिड़ो आहे तोखे कहिड़ी ख़बर त मुंहिंजे मोहम्मद जो शान मुंहिंजे महबूब जी इज्जत चाहे अज़मत चाहे मुंहिंजा दोस्तो इहा ख़बर त उन खे हूंदी जेके सुबुह शाम मुस्तफ़ा जा जलवा जिब्रील का पूछने को चेतो था पूरी कायनात में मोहम्मद जड़ो को मौला अली शेर खुदा हैदर करा मुस्तफा जो बिरादर फातिह खैबर जे तो कसम रब जी ज़ात जो मदीने वाले साईं जे रोनमू अग ॾिठो न को ॾिठो सुभान अल्लाह हज़रत बर्रा बिन आसिम रज़ी अल्लाह ताला असां की सबूरो के पुछो त बर्रा मदीने वाले के कीअं ॾिठी चई त मां ईअं पियो सम्झां त ॼणो सिज मुस्तफा जे चेहरे मां उभरी रहियो सुभान अल्लाह एॾो त मुस्तफा जो चेहरो सोनो ऐं हसीन ऐं नूर वारो हूंदो हुयो लॻंदो हो त जहान खे रोशन मुस्तफा जो चेहरो सुभान अल्लाह अमा आयशा सिद्दीक़ा साहिब फरमाई थी त जना शम्सुन वलिल आफाक शम्सु दुनिया वारनि जो बि सिज आहे आयशा जो बि सिज आहे सुभान अल्लाह दुनिया वारनि जो सिज शम्सुन नास ततला बाद फज्र वततला शम्सुना बाद इशाई माण्हुनि जो सिज सुबुह जो उभरंदो आहे पर मुंहिंजो सिज जेॾी महिल शाम थींदी आहे मुंहिंजो
सिजु उतरी पो सुभान अल्लाह हमारा साइड करवाए थी तो रात की ऊंधा ही मुझे मां सुई प्रोपोडी दे मुझे सुई गिरी पई नीरो छामी जो घर में ऊंधे थी वई हथोड़ा या पई सुई हथ में पई अचे ओच तो मदीने वारो साईं सुभान अल्लाह सोनो हबीब जो आयो त सारो घर रोशन थी वियो सुभान अल्लाह करीम जे अचण सां मुंहिंजो अङण रोशन थी वियो घर रोशन थी वियो सुई त ॻोल्हियमि पर सुईअ में सॻो बि विझी वरितो सुभान अल्लाह जन ॾिठो तन ईअं चयो त मुस्तफ़ा जो काइनात में मट नाहे पर जन ॾिठो नाहे उहे चवंदा असां जहिड़ो हो असां वांगुरु हुयो मुंहिंजा दोस्तो अल्लाह उहो अक़ीदो नसीब फरमाए जेको जिब्रील बयान कयो अर्ज़ को करे तकल्लमतु मशारिकल अर्ज़ व मगारिबहा फलम अजिद रजुलन अफज़ल मिन मुहम्मदिन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हबीब ज़मीन जा किनारा चाचे ॾिठम पर तो जहिड़ो मूंखे नज़र ई न आयो सुभान अल्लाह वलम अर बैतन अफज़ल मिन बैत बनी हाशिम मूं दुनिया जा सब घर चाचे ॾिठा पर बनु हाशिम जे घर जहिड़ो कंहिंजो घर न आहे तुंहिंजे घर जहिड़ो कंहिंजो घर न आहे मदीने वारा तुंहिंजे दर जहिड़ो कंहिंजो दर न आहे महबूब तुंहिंजे वतन जहिड़ो कंहिंजो वतन न आहे महबूब तुंहिंजे ज़माने जहिड़ो ॿियो को ज़मानो न आहे तुंहिंजे सूरत जहिड़ी कंहिंजी सूरत न आहे तुंहिंजी सीरत जहिड़ी कंहिंजी सीरत न आहे सुभान सुभान अल्लाह या ख़बर के उन्हनि खां पुछे जेके जलवो मुस्तफ़ा जो ॾिसी वञे सुभान अल्लाह करे जो असां सभिनी खे मदीने वारे जो दीदार जो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैहि या हबीब अल्लाह सल्लल्लाहु सुभान अल्लाह अम्मा आमिना थी फरमाए त मुस्तफा जो चेहरो ईअं पियो चिमके जीअं चोटी जो चंद्र चिमकंदो अम्मा आमिना फरमायो जॾहिं महिल हबीबन जी विलादत थी त मुंहिंजो घर रोशन थी वियो मुंहिंजे घर जूं दीवारूं रोशन थी वियूं सारो शहर चिमकी पियो पर इहा नूर जी तजल्ली अहिड़ी त चमकी जो मक्के जे शहर मां मुल्क शाम जूं मायूं पंहिंजे अखियुनि सां शाम मुल्क जो शहर आहे जंहिंजो नालो आहे बुसरा बुसरा जो शहर मक्के खां 1350 किलोमीटर परे आहे 1350 किलोमीटर परे आहे पर अम्मा थी फरमाए जेॾी महिल हबीबन जी विलादत थी मुस्तफा जे वजूद जो नूर अहिड़ो त चिमकियो जो मक्के में वेही करे बुसरा जे शहर जूं मायूं पंहिंजे अखियुनि सां ॾिसां तव्हां हिते कराची में वेठा आहियो हितों रेडी ॻोठ में तव्हांखे काइदे आज़म जो मुक़बरो नज़र ईंदो ॻाल्हायो चवंदा रोज़ ॾिसंदा आहियो ॻाल्हायो त सही न काइदे आज़म जो मुक़बरो नज़र अचे थो लट बस्ती में शल नज़र अचे हाँ फेस गाल में जो मायूं हेॾियूं हेॾियूं हेॾी
छो त विच में रुकावटूं इंसान जी नज़र कमज़ोर अॻियों कनात अची वञे दीवार अची वञे शामियानो अची वञे आसमान नज़र नथो अचे छत अची वञे सिज नज़र नथो अचे मुंहिंजा दोस्तो ही शामियाने जो पर्दो साम्हूं अची वञे चंड नज़र नथो अचे पर हीअ दीद कहिड़ी आहे अम्मा वेठी आहे मके में ऐं मुल्क शाम जूं मायूं थी अखियुनि सां सुभान अल्लाह मुंहिंजा दोस्तो जे महबूब जे नूर में अमर जी दीद ऐसी ताईं पहुचे थी त ख़ुदि मदीने वारे जी निगाह जो कमाल छा सुभान अल्लाह जे अम्मा साडा 1300 किलोमीटर परे ताईं ॾिसी सघे थी फरमाए थी त कुसरा जे शहर में जेके डाकियूं हलनि पियूं न उठियूं हलनि पियूं उन्हनि जूं ॾीचूं बि मां ॾिसां सुभान अल्लाह बेबी अम्मा के दीद ऐं नज़र पई हुजूर जे नूर में जे मुस्तफा जे नूर में अम्मा जी जल जी निगाह 1350 किलोमीटर ताईं ॾिसी सघे थी त ख़ुदि मदीने वारे साईं जी निगाह छा हूंदी असांजो ईमान जे हुजूर नज़र खणनि त मदीने मजा अॼु रेड़ी ॻोठ जे हिन जलसे खे बि ॾिसी सुभान अल्लाह जो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैहि या सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम सुभान अल्लाह जिन में मुझे लजपाल नबी जी आमद थी सुभान अल्लाह चेहरो चिमची रहियो हुयो गुस्ल ॾिनल हुयो सुभान अल्लाह वारनि खे तेल मखियल हुयो सुभान अल्लाह कंगो ॾिनल हुयो अखियुनि में सुरमो पातल हुयो नाड़ो वढियल हुयो खुतनो थियल हुयो खुशबू मखियल हुई जेॾीमहिल हबीबनि जी विलादत थी त अम्मा जो घर सॼो खुशबूदार सुभान अल्लाह मुंहिंजा दोस्तो जेॾीमहिल महबूब जी विलादत थी त सोने हबीब जे नूर सां अल्लाह ताला ज़मीन खे रोशन कयो आसमान जे किनारनि खे बि रोशन करे छॾियो सुभान अल्लाह मुंहिंजा दोस्तो पोइ दिल पर मोहम्मद करीम जे अचण ते पूरी काइनात में ख़ुशियूं थी वियूं ज़मीन वारनि ख़ुशियूं मल्हायूं आसमान वारनि ख़ुशियूं मल्हायूं जंगल जे जानवरनि ख़ुशियूं मल्हायूं पर रिवायत में अचे थो त पखी जेके हवाउनि में उॾामनि पिया उन्हनि बि हिक ॿिए खे मुबारकूं ॾिनियूं त सरदारनि जो सरदार मोहम्मद करीम सरदार सब जगन जो अरबी अमीन आयो सरदार सब जगन जो अरबी अमीन आयो खुशियों मल्हायो मोमिन मीलाद सब मल्हायो सरदार सब जगन जो गरजी चौध रहमत वसे सरदार सब जगत जो अरबी अमीन आयो खुशियों मल्हायो मोमिन मीलाद सब मल्हायो बारी गुनाह बख्शे मीलाद जे मुहाबे बारी गुनाह मीलाद मुनकिरन जा जलायो खुशियों मल्हायो मोमिन माखियूं मखण मिरायो
मल्हाईंदो आ जॾहिं मदीने वारे सां मोहब्बत जॾहिं मदीने वारे सां लो लॻल आ उनखे पंहिंजे महबूब जे अचण जी ख़ुशी चओ सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैहि या हबीब अल्लाह सुभान अल्लाह मुझा दोस्तों सोने हबीब मदीने वाले जी जात आई अच्छे भागर के सफा को बढ़ाए मुझा दोस्तों अल्लाह जो पैगाम कुरान खड़ी आया मुझा अजीजो सोना हबीब अल्लाह ताला जल्ल शानो जी पाकीज़ा शरीयत पाक दीन हक ऐं सच वारो रस्तो खणी भटकलनि खे घस लाइण आया अनपढ़नि खे पढ़ाइण आया जाहिलनि खे आलिम बनाइण आया निभागनि खे सफ़ागो बनाइण आया जहन्नमी खे जन्नती बनाइण आया साईं फरमाईंदा मुंहिंजो अचण हिन जे लाइ रब फरमायो त मां तव्हांखे जहन्नम खां छॾाए जन्नत ॾे पहुचाया साईं फरमाईंदा त मूं मोहम्मद करीम जो मिसाल ईअं आहे जीअं कंहिं माण्हू बाहि बारी बाहि जा मच भरी विया पोइ माण्हू जानवर टोड़ंदा वञनि पिया उन बाहि में पोइ हिकिड़ो उन्हनि खे पकड़े बाहि खां छॾाए पियो बचाए पियो साईं फरमाईंदा मूं मोहम्मद जो मिसाल ईअं आहे जहन्नम जी बाहि रब बारी आहे माण्हू दोज़ख ॾे वञनि पिया मां मोहम्मद जेलुनि में ठाकुर पाए छिके उन्हनि खे दोज़ख खां छॾाए जन्नत ॾे पहुचाया महबूब जेको पैगाम खणी आया जेको दीन खणी आया जेका सुन्नत ऐं शरीयत सेखारण आया असांखे जन्नत ॾे पहुचाइण आया जहन्नम खां बचाइण छाता जो तव्हांखे मदीने वारे जो रस्तो खपे या न खपे खपे या न खपे नारे रिसालत या रसूल अल्लाह प्यारी प्यारा मुझे सोने हबीब मदीने वाले साईं जी गुलामी करनी असांजे मथां फर्ज़ जे नबी जे अचण जो मीलाद जी खुशी सां मल्हायूं असांजो यार आयो असांजो दिलदार आयो असांजो लजपाल आयो मरहबा था चऊं जुलूस था कढूं हुज़ूर जे अचण जूं ख़ुशियूं था मल्हायूं जे महबूब जे अचण जी खुशी मल्हायूं था उन महबूब जो फरमान मञण बि फर्ज़ उन महबूब जो चयो मञण बि लाज़िम आहे मुंहिंजा दोस्तो हुज़ूर जी सुन्नत ते शरीयत ते दीन ते अमल करणो असां मुसलमाननि जे मथां फर्ज़ आहे लाज़िम आहे मुंहिंजा दोस्तो रब थो फरमाए कुल इन कुंतुम तुहिब्बूनल्लाह फत्तबिऊनी युहिब्बुकुमुल्लाह हबीब चईने जेकॾहिं तव्हां अल्लाह सां मोहब्बत रखो था दावा कयो था अल्लाह जी मोहब्बत जी त पहिरीं मोहम्मद जी ताबेदारी कयो मुंहिंजो चयो मञो मुंहिंजे दीन मुंहिंजे सुन्नत मुंहिंजे तरीक़त ते हलो युहिब्बुकुमुल्लाह पोइ अल्लाह पाण तव्हां सां मोहब्बत रखंदो सुभान अल्लाह रब खे राज़ी करणो आहे त मुस्तफा जी गुलामी करणी पवंदी रब खे परचाइणो आहे त मदीने वारे जो फरमान मञणो पवंदो फरमान मञबो जेको दीन हबीब खणी आया उन दीन ते अमल कबो चओ सल्लल्लाहु अलैहि या रसूल
जो मथे खणी ऐलान कयो नमाज पढ़ंदासीं इन मिलाद पाक दी महफिल में जा जरी मन उथी त यो दिल में वाइदो करे उथ त अजु खां वठी नमाज न छॾबी जेके दाढ़ी ना है सो दाढ़ी रखे जेको गुनाहन जे कमन में या गुनाहन का तौबा थाए वछे मुंहिंजा दोस्तो शैतान जो रस्तो छॾे मदीने वारे मीर जो रस्तो हिकिड़ो जहन्नम ॾे थो वञे ॿियो जन्नत ॾे थो वञे हिकिड़ो रस्तो आहे जंहिंजी पछाड़ी जन्नत जा बाग आहिनि ॿियो रस्तो आहे जंहिंजी पछाड़ी जहन्नम जी बाहि आहे हिकिड़ो रस्तो आहे जंहिंते मदीने वारो साईं सॾे रहियो आहे ॿियो रस्तो आहे जंहिंते शैतान सॾे रहियो आहे अहिड़ी ॻोठ वारा हाणे तव्हां ॿुधायो दिलि खां पुछी पोइ जवाबु ॾियो त जंहिं रस्ते ते शैतान थो सॾे उन रस्ते ते वेंदव या जंहिं रस्ते ते मदीने वारो थो सॾे होॾे वेंदव जेके मदीने वारे साईं जे सॾ ते लबैक चवंदोसीं हथ त मथे खणो पक था चओ वाइदो कयो त नमाज़ पढ़ अल्लाह जो फर्ज़ अदा कर नमाज पढ़ मस्जिद सां दिल लाए जेके मस्जिद जो बंद कंदा आहिनि मदीने वारो साईं उन्हनि सां राज़ी हूंदो ओदा जे मदीने वारे मीर खे राज़ी करण थो चाहीं त हिकिड़ो रस्तो अथई जो सोना हबीब ख़ुश थिया वो रस्तो जैसा सोना हबीब राज़ी थियनि वो रस्तो आहे दुरूद पढ़ दुरूद पढ़ दुरूद सुभान अल्लाह साईं फरमाईंदा जेको मुंहिंजो उम्मती हिकिड़ो भेरो मूं ते दुरूद पढ़े अल्लाह उन ते 10 भेरा दुरूद मोकिले थो जेको मूं ते 10 भेरा दुरूद पढ़े अल्लाह ताला 100 भेरा उन ते रहमत मोकिले थो जेको मूं ते 100 भेरा दुरूद रोज़ानो पढ़े साईं फरमाईंदा अल्लाह उन ते 1000 भेरा रहमत मोकिले थो अभी ने फरमायो जेको मूं ते 1000 भेरा दुरूद पढ़े जुमे दे ॾींहं ते 1000 भेरा मूं ते दुरूद पढ़े साईं फरमाईंदा क़यामत जे ॾियारे मां मोहम्मद पंहिंजे हथनि सां उन खे कौसर जो प्यालो पियारो सुभान अल्लाह हबीब फरमायो जंहिंखे मां कौसर पंहिंजे हथनि सां पियारियां उन त दोज़ख जी बाहि हराम उन जे लाइ जन्नत जा दर खुली वञनि था पोइ अचो त गॾिजी पढ़ो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अलैका या हबीब अल्लाह सिर्फ हिकिड़ो भेरो ते दुरूद पढ़े अल्लाह उन दे 80 साल जा गुनाह बख्शे छॾे सुभान अल्लाह सस्तो आया माण्हू सस्तो असांजे भाउ हाजी अब्दुल्ला किताब छापरायो आहे दुरूद जे मौजूअ ते इहो तव्हांखे मिलंदो हिते पहिरीं बार स्टेज वारनि खे सभिनी खे इहो दुरूद जो किताब ॾियो पंहिंजे वालिद साहब जे ईसा जे सवाल जे लाइ किताब छपरायो आहे मुफ़्त में तव्हांखे मिलंदो हिन में दुरूद जा सीगा बि लिखियल आहिनि हिकिड़ो अहिड़ो दुरूद लिखियल आहे जो जेकॾहिं तव्हां उहो दुरूद पढ़ो 313 भेरा रोज़ानो त मदीने वारे जो दीदार थींदो सुभान अल्लाह जे रोज़ी में तंगी अथव दुरूद पढ़ो तंगी रब लाहे छॾी परेशान आहियो परेशानी रब लाहे छॾी मुश्किल में आयो मुश्किलातूं हटी वियो केरु बि उथंदो न पंहिंजी जाइ ते वेठा हुजो तव्हां सभिनी खे किताब देश में पहुची सघियो जो सल्लल्लाहु अलैहि या रसूल
तो चाहिए तो मुजादा गुनाहन का बच बुरायन का बच सिना न कर शराब न पी नशो न कर बेदीनी जा कम न कर परारा हक न खा व्याज न वठ रिश्वत न खा हराम जा कम न कर ओ मुझा तेरी प्यारा मदीने वाले के राजी करना तो चाहिए तो हर घड़ी जो ला इलाहा इल्लल्लाह पढ़ो ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह पढ़ो ला इलाहा इल्लल्लाह वला तक़रबुस ज़िना इन्नहु कान फाहिशतन वसाअ सबीला ज़िना जे बेचो न वञो ज़िना प्रोफेला बुरी बाटा जेके मोहम्मद जा गुलाम आहिनि से बुराई का पाण खे बचाईंदा आहिनि जो सल्लल्लाहु अलैहि या रसूल सल्लल्लाहु अलैहि या रसूल सुभान अल्लाह मुझा दोस्तों सोने हबीब जे गुलामन जे लाए रब जन्नत ठाहे इन्नल्लाह खलकल जन्नत लिमन अताहु व इन कान अब्दन हबशिया अल्लाह ताला जन्नत उन्हें जे लाए ठाहिया जेको मदीने वाले जो फर्मा बरदार भली कड़ी कारो हबशी गुलाम छोनो जे पर जे मुस्तफा जो ताबेदार फर्मा बरदार त जन्नत जो हकदार ठाही हुन मेरा के मदीने वाले की गुलामी करदा وخلق النار لمن عصاه अल्लाह ताला दोज़ख उन्हनि जे लाइ ठाहियो आहे जेके मुस्तफा जा बेफ़रमान महबूब जे दीन सुन्नत शरीयत के छॾण वारा ये दोज़ख जो ॿारन आहिनि जेके दिल पर मोहम्मद जा गुलाम आहिनि ये जन्नत जा खातेदार जो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अलैहि या हबीब अल्लाह जेकरे चाहिए तो मदीने वारो राज़ी थे जे चाहिए तो जन्नत तो के नसीब जे अजे वो नुस्खो दागे सुभान अल्लाह एड़ो नुस्खो आए जेको मदीने वाले साईं पंहिंजे उम्मत के तो ॾिनो आहे सुभान अल्लाह जेको माण्हू उन ॻाल्हि ते अमल करे वो यकीनन जन्नती आहे सुभान अल्लाह के शक जुए किरन पेट ॻाल्हि आहे वो जन्नती आहे सुभान अल्लाह इसको कबे अल्लाह कलमो शरीफ ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह यो पाक कलमो 70,000 फेरा देखो पढ़े वो पक्का पक्का जन्नती यकीनन बेहतरी है जिंदगी में एकड़ो फेरो 70,000 फेरा कलमो पढ़ी सके इंशाअल्लाह मौत तो आहे न मतो मरदासिया कोन मरदास नेठा लाज के पेश थियणो आ एकड़ो फेरो जिंदगी में यो कलमो पाक पढ़ी छड़े अॻिते कमी ईंदी दुनिया जे लाइ घणो कुझु ठाहियो अथई तोड़ मारियूं बंगला चाहियूं सभु कुझु दुनिया जो जोड़ियो अथई पर आख़िरत जे लाइ कुझु अॻिते जे लाइ जोड़ जेको अॻिते कमु अचई इहो मुबारक कलमो आहे जेको 70,000 भेरा इहो कलमो पढ़े अलाह
बोली तो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैहि या हबीब सल्लल्लाहु अलैहि या रसूल सुभान अल्लाह हिकिड़ो शख्स हबीबन करीमन जी खिदमत में आयो अर्ज़ कई त या रसूल अल्लाह मूंखे रोज़ी में तंगी आहे रिज़्क़ में तंगी आहे कर्ज़ी आहियां परेशान आहियां मुंहिंजा महबूब मूंखे कोई अहिड़ो अमल ॿुधायो जो मुंहिंजी इहा तंगी लही वई हबीबन करीमन फरमायोसि त जेॾीमहिल तूं पंहिंजे घर में अची त घर वारनि ते अस्सलाम कर घर में जेको घर भाती वेठो हुजे न उनखे चओ अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाह पर जेकॾहिं घर में केर बि नाहे घर अकेलो आहे त पोइ पंहिंजे नबी ते सलाम अस्सलाम अलैका अय्युहन नबी व रहमतुल्लाहि व बरकातुहू जे घर खाली आहे इंसान को मौजूद नाहे त मदीने वारे ते सलाम पढ़ो छो त हज़रत मुल्ला अली कारी रहमतुल्लाह अलैहि चयो त लिअन्न रूह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हाज़िरुन नाज़िरुन फी हाज़ल अर्दिल अकबर इन पूरी धरती में मदीने वाले साईं जो रूह मुबारक हर जाइ ते हाज़िर आहे नाज़िर घर में माण्हू आहे त उनखे सलाम कयो पर माण्हू न आहे त पोइ नबी ते सलाम अस्सलाम अलैका अय्युहन नबी व रहमतुल्लाहि व बरकातुहू सलाम पढ़ी और हिकिड़ो भेरो सूरत इखलास कुल वल्लाह सुभान अल्लाह या हिकिड़ो भेरो पढ़ बस इहो अमल वञी कर तुंहिंजी तंगी ख़तम थी वेंदी रिज़्क़ रोज़ी में बरकतूं पइजी उन असां वञी अमल शुरू कयो इने ते विर्द शुरू कई घर में अची सलाम करे ऐं सूरत इखलास पढ़े सोरहं ॾींहंनि में कर्ज़ लही विया दर्द लही विया परेशानियूं लही वियूं रिज़्क़ में ख़ुशहाली अची वई जंहिंजो कर्ज़ी हुयो उहे वरी हिन जा कर्ज़ी थी विया जंहिंजो मोहताज हुयो उहे वरी हिन जा मोहताज थी विया पुट अहिड़ो रिश्तो खपे दादा घर जे अंदर अची जब अल्लाह जो ज़िक्र क़ुरान जी तिलावत नमाज़ हुजे त इहो घर ख़ैर ऐं बरकत सां भरिजी वेंदो साईं फरमाइनि था अस्सलातु नूर फनव्विरू बिहा बुयूतकुम सलात नमाज़ नूर आहे पंहिंजे घर खे नूरानी बनाइण चाहियो था घर में नमाज़ अदा कयो फर्ज़ मस्जिद में पढ़ो सुन्नतूं नफ़िल घर में पढ़ो तव्हांजा घर में नूर वारा बणिजी घरनि में क़ुरान पढ़ो जिन भॼी वेंदा शयातीन भॼी वेंदा तव्हांजे घरनि में रहमत ऐं बरकत जो नुज़ूल थी घर में सलाम कयो घणो सलाम कयो ज़ाल खे सलाम पुट खे सलाम नियाणी खे सलाम हिक ॿिए खे सलाम कयो जे घर में सलाम आम थींदो आहे उन घर मां नहूसत खॼी वेंदी अणबुराई ख़तम थी वेंदी उन घर में रहमत बरकत ख़ैर आफ़ियत नाज़िल थींदी मुंहिंजा दोस्तो उन घर में शयातीन भॼी वेंदा रहमत जा मलाइक अची वेंदा वदा वो बेटा हे कम जा नुस्ख़ा आहिनि जे अमल कंदे मुस्तफ़ा जी ग़ुलामी कंदे ख़ुदा जो कसम तुंहिंजी दुनिया बि आबाद तुंहिंजी आख़िरत बि आबाद जो चवण तव्हां असांजो ॿुधण पंहिंजे दर ते क़बूल मंज़ूर फरमाए रब शान असां सभिनी खे अमल जी तौफ़ीक़ नसीब फरमाए हबीबन जे ग़ुलामी में जियारे मुस्तफ़ा जी ग़ुलामी में मौत नसीब फरमाए तमाम अलैना